अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। फौरी अपडेट में असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जेका बरसाति जो सिस्टम अचिणो हुयो उहो तयारीअ जे मरहलनि में आहे ऐं हीउ तयारु थी रहियो आहे। हीउ सिस्टम आहे, हीउ तमामु डेंजरस सिस्टम आहे। ॿियो हीउ सिस्टम आहे, हीउ ॿई सिस्टम पाण में मिली वेंदा। हीउ वॾो सिस्टम ठही वेंदो। हिन में तक़रीबन हिनखे अधु कलाकु लॻंदो या 45 मिंट लॻंदा। उनखां पोइ हीउ सिस्टम पंहिंजी जेका ट्रेवल कंदो उहा नवाबशाह ऐं ख़ैरपुर ज़िले जे इलाइक़नि तरफ़ कंदो। ऐं इन खां अलावा सांगड़ जा इलाइक़ा ऐं मीरपुर ख़ासि जा इलाइक़ा शामिलु आहिनि, जंहिं तरफ़ हीउ सिस्टम जेको आहे सो हीउ ट्रेवल कंदो वेंदो। तव्हां ॾिसी सघो था त हीउ केतिरो तेज़ीअ सां सिस्टम डेवलप थी रहियो आहे। ऐं हीअ अर्जेंट अपडेट असां इन करे ॾेई रहिया आहियूं त असांजा ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ उहो चवंदा आहिनि त हीउ जेको आहे सो जेके तव्हां अपडेट ॾियो था इहे ठीकु न आहिनि, ग़लति आहिनि। ख़बर न आहे कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो छाजे करे चवंदा आहिनि, पर अहिड़ियूं शिकायतूं असांजे कमेंट्स में ईंदियूं आहिनि। त अॼु असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त हीअ जेके सिस्टम आहिनि ॾिसो कीअं था ठहनि ऐं कीअं था वधनि ऐं उनखां पोइ हीउ कीअं था अॻिते वधनि। हाणे हीउ सेवण, भान ऐं आमरी, मंझंद ऐं जामशोरे जा इलाइक़ा, शहदादपुर, टंडो, आदम नवाब, शाहदौड़, बुछेरी, इन खां पोइ बांदी, नौशहरो, फिरोज़, बिरिया, हीअ फैज़गंज जा इलाइक़ा, चूंडको ऐं ख़ैरपुर जा इलाइक़ा, कंडियारो, हिंगोर जा ऐं मेहर तरफ़ ऐं सीता, दादू, हिननि इलाइक़नि में तक़रीबन 45 मिंटनि में तमामु घणो जेको आहे तेज़ीअ सां डेवलप थी ऐं हीउ सिस्टम अॻिते वेंदो। हिन में तमामु तेज़ तरीन हवाऊं हूंदियूं ऐं हिन सिस्टम जा असर मथे मीरपुर माथेलो, घोटकी, पनवाकल सखर, शिकारपुर, ठुल, जेकोबाद, कंदकोट ऐं कंबर बॉर्डर ऐं नसीराबाद वारनि इलाइक़नि ते पवंदा। त हीअ अॼोकी अपडेट हुई असांजी मुख़्तसिर। अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब कयो, असांजे चैनल असांजी पोस्टुनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल जी लिंक पंहिंजनि दोस्तनि ॾे मोकिलियो ऐं चैनल सब्सक्राइब करण लाइ उन्हनि खे चओ त हीअ एथेंटिक न्यूज़ आहिनि मौसम जूं, हिनखे सब्सक्राइब कयो ऐं जीअं असांजे मौसम जी न्यूज़ मां सभई फ़ाइदो हासिलु करे सघनि। अल्लाह हाफ़िज़।